नाज़िन खैरपुर के निजी स्कूल में साइंसी मेलो कोठायो है जंहिंमें शागिर्दनि पारां मुख़्तलिफ़ शोबनि के हवाले से मॉडल्स पेश किया विया। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। जसिन चिल्ड्रन एकेडमी स्कूल में साइंसी मेलो मुनक़िद कयो वियो। मेले में शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणनि पंहिंजे सलाहियतुनि जो भरपूर मुज़ाहिरो कंदे मुख़्तलिफ़ साइंसी प्रोजेक्ट्स पेश किया जिनमें जदीद मॉडल्स शामिल हुआ। हिन मौके ते अॻूणे रेडियो पाकिस्तान खैरपुर के डायरेक्टर मुख्तियार मलक कुर्बान मंगी, स्कूल के प्रिंसिपल समेत मुअज़्ज़िज़ मेहमाननि ऐं ॿारनि जे अलावा वालिदैन जे वॾे अंग शिरकत कई। शागिर्दनि जी महिनत खे साराहियो वियो। इन मौके ते साइंसी मेले में शागिर्दनि ऐं अॻुवाणनि KTN न्यूज़ सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडींदे चयो त सेलुलर रेस्पिरेशन हिकिड़ो अहिड़ो प्रोसेस आहे जंहिंमें सेल्स छा कंदा आहिनि, ग्लूकोज खे कन्वर्ट कंदा आहिनि ATP जी एनर्जी में। उहो असांखे ग्लूकोज कंहिं में मिलंदो आहे, जेके असां जेको आहे फूड खाईंदा आहियूं उन्हनि मां असांखे मिलंदो आहे। ऐं इन में जेको आहे माइटोकॉन्ड्रिया जो जेको हो इलाही मतिलबु इम्पोर्टेंट शइ आहे, उहो आहे इन जो जेको आहे माइटोकॉन्ड्रियल DNA। इन में जेको आहे पंहिंजो जेको आहे DNA हूंदो आहे, राइबोसोम्स हूंदा अथनि ऐं जेको इन में इलाही शयूं हूंदियूं आहिनि। इन जे ज़रिए असांखे जेको आहे एनर्जी मिलंदी आहे ATP जे फॉर्म में। असां इनखे इन जे ज़रिए स्टोर था करे सघूं, कैल्शियम जनरेट था करे सघूं हीट खे। ऐं ॿियो जेको आहे इहे जेको आहिनि इलाही जेको आहे इम्पोर्टेंट ऑर्गेनिक्स आहिनि असांजे शहर। जेको प्रोजेक्ट ठाहियो आहे उहो न्यूक्लियर पावर प्लांट आहे। हाणे न्यूक्लियर पावर प्लांट में जेकी एनर्जी आहे उहा कीअं प्रोड्यूस थी थिए ऐं इलेक्ट्रिसिटी जेको आहे उहो कीअं ट्रांसफ़र थी थिए। और सभिनी खां पहिरियां त हुन जेके वाटर्स वग़ैरह आहे उन में जेकी आहे वाटर जेको आहे उहो स्टीम में कन्वर्ट थींदो आहे ऐं उन खां बाद रेड वेस्ट बिल्डिंग में ईंदो आहे। रेड वेस्ट बिल्डिंग खां बाद ऑक्सिलरी बिल्डिंग में ईंदो आहे। हिन में जेको आहे सॼो वेस्ट मटीरियल वग़ैरह स्टोर थींदो आहे। उन खां बाद जेको आहे इन जी मदद सां टर्बाइन जेको आहे उहो घुमंदो आहे, रोटेट कंदो आहे। उन खां बाद हिन खां बाद सिग्नल टावर्स वग़ैरह में या कूलिंग टावर्स में इन जी इलेक्ट्रिसिटी ट्रांसफ़र थींदी आहे। उन खां बाद सॼी मतिलबु जेको बि होल सोसाइटी वग़ैरह आहे उन में इलेक्ट्रिसिटी ट्रांसफ़र थी वेंदी आहे। डीज़ल जनरेटर बिल्डिंग जेकी आहे उहा असांखे इन लाइ कमु ईंदी आहे त जीअं एमरजेंसी सिचुएशन वग़ैरह में फॉर एग्जाम्पल त हेठि जेको एवापोरेटिंग जो सिस्टम आहे उहो सॼो नथो हले त पोइ डीज़ल जनरेटिंग बिल्डिंग एमरजेंसी सिचुएशन में असांखे लाइट जनरेट करे आहे। इन में जेको बारिश जो पाणी ईंदो आहे उहो असां हिन में असां वाटर जे ज़रिए असां हिन में वॉशरूम में इस्तेमालु कंदा आहियूं, वॉश बेसिन में इस्तेमालु कंदा आहियूं ऐं गार्डन में एनीथिंग में असां इस्तेमालु करे था सघूं पिया, छो जो असां पाणी जी बचत करणु सुञाणींदा आहियूं। ॾिसो था त असांजा ॿार तमामु घणा एक्साइटेड आहिनि ऐं जेको अॼु जो ॿार आहे तजुर्बे ऐं मुशाहिदे सां जेको कमु करे थो ऐं उन में उनजी नॉलेज वधे थी। अॼु जो ॿार मुस्तक़बिल जो साइंसदान बि आहे, इंजीनियर बि आहे, डॉक्टर बि आहे। इहे नंढा नंढा तजुर्बा ई उन्हनि खे ज़िंदगीअ में कामयाबु कनि था। ये दुनिया जेका तरक़ी याफ़्ता तव्हां ॾिसो पिया या समूरी साइंस जे करे अॻिते वधी आई आहे। जेके बि दुनिया जा वॾा वॾा मुल्क आहिनि, मां ख़ासि तौर जापान जो ज़िक्र करणु चाहींदुमि छो जो मां जापान घुमियो आहे वॾी बारीक बिनी सां। त जापान जेको हिन वक़्तु दुनिया जे उफ़क़ ते छायो पियो आहे, वजह आहे साइंस जी तरक़ी। बुलेट ट्रेन हुजे ऐं या हालती सहूलियतूं हुजनि, जापान सभ खां अॻिते बीठो आहे। मां सम्झां थो त असांजो ॿार बि जापानी ॿारनि खां कंहिं बि लिहाज़ खां घटि कोन्हे को, बशर्ते कि असां उन्हनि खे अहिड़ा मौक़ा फ़राहम कयूं। अॼु असां पंहिंजे ॿारनि खे नंढड़े पैमाने ते मौक़ो फ़राहम कयो आहे त हू पंहिंजूं लिकियल सलाहियतूं उजागर कनि। उन हिसाब सां आहिस्ते आहिस्ते कंदे हिकिड़ो वॾो मेले जो ॾेख ॾेई रहियो आहे। त अॼु हिते ॾिसो था त सभिनी तइदाद में ॿार हिते मौजूदु आहिनि जिन पंहिंजा आइडियाज़ पंहिंजूं क्रिएशन्स सभ जे अॻियां पेश कयूं आहिनि। कैमरामैन जान मोहम्मद नारेजो सां गॾु ख़ान मोहम्मद KTN न्यूज़ खैरपुर मीरस।